सिंध जे अफ़सानवी अदब में ज़ुबैदा मैथलो जो नओं किताबु यारम प्यारम अची चुको आहे। जीअं त इन किताब में 10 कहाणियूं आहिनि ऐं 10 ई कहाणियूं तक़रीबन हिकु नावलेट जे बराबरि आहिनि। सो इन्हनि कहाणियुनि मां हिकु कहाणीअ ते तबसरो लिखियो आहे, उहो तव्हांजे आॾो पेश करियां थो। ऐं तबसरे खां अॻु में थोरो तारुफ़ी पैराग्राफ बि आहे, उहे बि मां पढ़ां थो। हीउ मज़मून त डिघो आहे, पर छाकाणि जो मज़मून अॼुकल्ह माण्हू घटि पढ़नि था ऐं विझो जी दुनिया तमामु घणी आमजाम थी वई आहे, तंहिं करे आउं चाहियां थो त हिन कहाणी जे बारे में ऐं हिन किताब जे बारे में थोरो माण्हुनि ताईं विझो जे ज़रिए तारुफ़ कयो वञे। सो मां कुझु पैराग्राफ पंहिंजे मज़मून जा पढ़ां थो। हर लेखक जो पंहिंजो हिकु दाख़िली सफ़र थींदो आहे, जंहिंजे करे संदसि लिखणनि में तब्दीली ईंदी आहे ऐं हू पंहिंजा माॻ तय कंदो आहे, या ईअं चइजे त जंहिं माहौल में हू रहंदो आहे उहो माहौल संदसि ज़हनी बनावट खे तब्दील करे छॾींदो आहे। सिंध में के चंद अहिड़ा लेखक आहिनि जिन सिंध में हूंदे लिखियो, पोइ वरी सिंध खां ॿाहिरि जी दुनिया वञी वसाई, पर पंहिंजे लिखण पढ़ण खे न छॾियो। उन लेखकनि जी लिखणनि में मुशाहिदे जी घणाई थिए थी, छो त जॾहिं हू सिंध में रहनि था त उन्हनि वटि उन माहौल जा प्यार, महरूमियूं ऐं ॿिया केतिरा ई मुशाहिदा हुजनि था। ऐं घणो करे लेखक तमामु घणो शऊरी तौर ते उहो लिखनि था जेकी संदन पढ़ंदड़ पढ़णु चाहे थो। उहे ॿ वॾियूं ॻाल्हियूं आहिनि त लेखक उहो लिखे जेको हू महसूसु करे थो, पोइ छो न उहो समाज खे क़बूल हुजे या न हुजे, या वरी लेखक उहो लिखे जेको संदसि पसकिरदाई जे पढ़ंदड़नि खे पसंदि हुजे थो। मूंखे उहे लेखक वणंदा आहिनि ऐं आउं उन्हनि खे ई पढ़ंदो आहियां जेके पंहिंजी मर्ज़ीअ सां लिखनि था ऐं पढ़ंदड़ खे ख़ुशि करण लाइ नथा लिखनि। ज़ुबैदा मैथलो जे तख़लीक़ुनि जो सफ़र बि ईअं ई वॾे मुशाहिदे मां गुज़रियो आहे, जो संदसि लिखियल पहिरियों किताबु ॾात ॾोहारी संदसि पाकिस्तानी ज़िंदगी जे दौरान शाया थियो ऐं इहो संदसि अवाइली सोचुनि जी अकासी करे थो जेकी खेसि उन समाज खां मिलियूं हुयूं। हूअ 2002 में पाकिस्तान खां लॾे बर्तानिया अची वई ऐं हिते लीड्स यूनिवर्सिटी मां PhD कयाई। हुनजो ताज़ो किताबु यारम प्यारम 2022 में सिंध मां ई शाया थियो आहे, पर उन्हीअ में संदसि 2004 खां वठी 2022 ताईं जेके दाख़िली तब्दीलियूं आयूं आहिनि उहे साम्हूं अची वयूं आहिनि। पहिरीं ॻाल्हि त पहिरियों किताबु शाइरी जो हो ऐं हीअ किताबु डिघियुनि कहाणियुनि ते मुश्तमिल आहे। ज़ुबैदा खे आउं 35 सालनि खां सुञाणा ऐं संदसि ज़िंदगीअ खे वेझे खां महसूसु कयो आहे, तंहिं करे इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी त हूअ जेका कहाणी जोड़े थी उन में संदसि कहिड़ियूं सोचूं या कहिड़ा वाक़िया पस मंज़र में हूंदा। बर्तानिया में अचण खां पोइ संदसि मुतालियो दुनिया जे अदब तरफ़ बि घणो रहियो आहे, त वरी हिते जी सक़ाफ़त जो असर बि लाज़मी संदसि लिखणनि में आयो आहे। कहाणीअ में रवानीअ सां लिखण जे करे ईअं नथो महसूसु थिए त का ॻाल्हि खांसि रहिजी वई आहे, छो त हूअ पंहिंजे किरदारनि सां तमामु घणो वेझो हूंदी आहे। इहा ॻाल्हि संदसि तबियत में बि आहे त हूअ जंहिंसां बि मिलंदी आहे उन सां ज़ाती कचहरी करणु चाहींदी आहे ऐं उन जी शख़्सियत खां संदसि मतिलब जा सवाल कंदी आहे। किताबु पढ़ण खां पोइ महसूसु कयुमि त हूअ माण्हुनि सां अहिड़नि मौज़ूअनि ते छो गुफ़्तगू कंदी आहे जेके कचहरी जा मौज़ू न हूंदा आहिनि। असुल में हूअ कंहिं कहाणीअ ते कमु करे रही हूंदी आहे। कहाणी जंहिंजे बारे में मूं हिन तबसरे में लिखियो आहे, उहा 2019 जे आख़िर जो मंज़र खणी साम्हूं अचे थी, जंहिंमें 2 किरदार कोरोना वायरस जी सूरतहाल ते पंहिंजा तासरात ॾियनि था। उहे तासरात अंगनि अखरनि, मुकालमनि, एहसासनि ऐं मंज़रनि जी सूरत में तमामु रवानी सां बयानु थियल आहिनि, जो कोरोना वायरस जे दौरान जेको ख़ौफ़ पूरी इंसान ज़ात खे विकोड़े वियो हो, उहो तमामु गहराई सां महसूसु थिए थो। इहे 2 किरदार 2 औरतूं आहिनि, जिन मां हिकु इंडिया मां लॾे आई आहे ऐं हिकु सिंध मां लॾे अची बर्तानिया में आबाद थी आहे। ज़ुबैदा जी शख़्सियत संदसि कहाणियुनि में बिल्कुलु निर्वार थी आई आहे, जंहिंमें सभ खां वधीक उत्साहींदड़ अंसर इहो आहे त हुन ज़िंदगीअ में मालो दौलत या वरी ॿी का मादी शइ मां तस्कीन हासिल न कई आहे, बल्कि पंहिंजे वजूद में फितरी अमल मां ई खेसि तस्कीन मिले थी।
दुनिया खे साओ सब्ज़ ॾिसे थी ऐं ज़िंदगीअ खे सादी चादर सां ऐं फितरी ख़्वाहिश सां गुज़ारणु चाहे थी। ऐं मुंहिंजे ख़्याल में हूअ इन ई ॻाल्हि में तमामु कामयाबु थी आहे। हीअ किताबु संदसि इन जी तबियत खे ज़ाहिर करे रहियो आहे। मिसाल तौरु हिन कहाणीअ में कोई अरोरा खां पुछे थो त तोखे वणु खपे या हीरो, त बेसाख़्ता थी चवे थी वणु। हूअ पंहिंजी इन राय खे तफ़सील सां बयानु करे थी ऐं काइनात जी लालचुनि ते रोशनी विझंदे लिखे थी, छाकाणि त वणु साओ आहे, साहु खणे बि थो त खणण बि ॾिए थो, हीरो त चमकंदड़ लाश आहे। कोरोना वायरस जी सभ खां वधीक मौत इटली ऐं ब्राज़ील में थियो, जंहिंजा कारण इहे ॿुधाया पिया विया त उते माण्हू हिक ॿिए सां भाकुरनि जी मोहबत घणी था कनि, भाकुर पाए मिलनि था, समूरो वक़्तु चंबड़ी वेहंदा आहिनि। इटलीअ में हिक साल जे दौरान 2 लख माण्हू कोरोना जे वेझे मरी विया, इस्पतालुनि में जॻहि न हूंदी हुई। ब्राज़ील में हिक साल में 7,80,000 माण्हू मरी विया, जॾहिं त कोरोना जे मरीज़नि जो तइदादु 3,80,00,000 हो ऐं उते बि उन मर्ज़ जे पखिड़िजण जो सबबु तमामु घणो वेझो हुजणु ॿुधायो वञे थो। हाणे इन मर्ज़ जे करे या अहिड़ी कंहिं विबा खां ईंदड़ वक़्त में बचण लाइ भाकुर पाइण त परे रहियो, पर हथु मिलाइण बि ख़तरे खां ख़ाली न रहियो आहे। अहिड़नि अहसासनि जो ज़िक्र हुन कहाणीअ में ज़ुबैदा मैतलो कई जॻहियुनि ते कयो आहे। सभु